समझीते उनी बोरिया अमन अब्बा में झींगा वाटड़े हो अर्श ते पहुतल हिन अमर जूं दाहूं ख़बर नाहे कंहिं कंहिं जो ठाठो फिटाईंदियूं। शहीद अलार खे निंदवाणी जी हिन लाचार अमर जी हीअ दाह सिंध सरकार, वफ़ाक़ी सरकार, रियासती इदारनि, पुलिस ऐं उन समूरे सिस्टम ख़िलाफ़ आहे जंहिं सिंध जे अबोज मिसकीन माण्हुनि खे यरग़माल बणाए रखियो आहे। रमज़ान शरीफ़ जे भलारे महीने में कमज़ोर ऐं बीमार निड़ीअ मां निकितल इहा दाह हुक्मराननि खे कननि खां ॿोड़ो करण लाइ काफ़ी आहे जेकर संदन कननि में कपह पियल न हुजे। ही मंज़र दिलि ॾारण ऐं ज़मीर झिंझोड़ण लाइ काफ़ी आहे, पर छा कजे, सियासत जे सीने में दिलि ई नाहे। शहीद अलाह रखियो निंदवाणी चाहे हा त बदमनी जो बहानो करे हज़ारे मास्तरनि जियां घोसड़ू बणिजी पए सघियो, पर खेसि सवें सलाम छो न कजनि जो हू बदतरीन हालतुनि में बि सिंध जी तबाह थियल तालीम खे बचाइण लाइ बंदूक खणी निकितो। न वञण सां ॿारनि जी मुस्तक़बिल ख़राब थो थिए। असां पंहिंजे पाण सां ॿारनि जी मुस्तक़बिल करे असां जेको आहे रेगुलर आहियूं, असां रेगुलर रहंदासीं। हूअं त वरियनि खां हालतूं के चङियूं न हुयूं, पर अॼुकल्ह उत्तर सिंध कंहिं जंग सटियल इलाइक़े जो ॾेख ॾेई रही आहे, पर हुक्मराननि खे का परवाह ई नाहे। इहा जंग जहालत ऐं शऊर विच में आहे। ज़ालिम ऐं मज़लूम, हक़ ऐं बातिल, किराए जे कातिलनि ऐं सिंध जे मिसकीन माण्हुनि विच में आहे। पर ही हेॾी सारी जंग उत्तर सिंध जो ग़रीब अवाम हथें ख़ाली अकेले सिर विढ़ी रहियो आहे। रियासत सभु वसीला हूंदे बि कुझु करण लाइ तयारु नाहे। अफ़सोस रुॻो इन ॻाल्हि जो आहे त सिंध जो इज्तमाही शऊर मज़मती बयाननि, दुखदायक पोस्टुनि, अफ़सोस जे कमेंट्स खां वधीक कुझु करण लाइ तयारु नाहे। हुक्मरान ऐं मरात याफ़्ता तबिको, तर जा भोतार, असेंबली मेंबर हिन जंग खां उन करे लातालुक आहिनि जो उन्हनि खे महफ़ूज़ बणाए वियो आहे। खेनि वॾी सिक्योरिटी हासिलु आहे, पर लातालुकी एतिरी बि चङी नाहे। किथे ईअं न थिए जो हिन जंग जो भंभट उन्हनि महफ़ूज़ क़िलनि खे बि साड़े रख करे छॾे।